कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल इमरान ख़ान हुकूमत मुख़ालिफ़ लॉन्ग मार्च आरज़ी तौर ख़त्म करे छॾियो। सेहतियाबी बाद हिकु भेरो ॿीहर रस्तनि ते अचण ऐं इस्लामाबाद जो रुख़ करण जो ऐलान। इमरान ख़ान चयो आहे त हिकु ॾींहुं अॻु ई ख़बर पइजी वई हुई त हुननि वज़ीराबाद या गुजरात में मूंखे क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियो आहे। हमले आवर हिकु न पर ॿ हुआ, हिकु न पर 4 गोलियूं लॻियूं। कातलाणे हमले जी FIR शहबाज शरीफ, राणा सनाउल्ला समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कराईंदुसि। टिन्ही ज़िम्मेवारनि जे मुस्ताफ़ी थियण ताईं कारकुन एहतजाज जारी रखनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान ख़ान चयो त चीफ जस्टिस जेसीं ताईं हिननि 3 खे उहिदनि तां न हटायो वेंदो तेसीं ताईं इंसाफ़ न मिलंदो। इमरान ख़ान जो नवाज़ शरीफ ऐं आसिफ ज़रदारी खे बि चैलेंज। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PTI चेयरमैन चयो त नवाज़ शरीफ ॾे वापसि अची कंहिं बि तक ते मुक़ाबिलो करे खेसि इबरतनाक शिकस्त ॾींदसि। सिंध जो अवाम बि ज़रदारी माफ़िया खां तंग आहे। चैलेंज करे सिंध वेंदुसि ऐं ज़रदारी खे शिकस्त ॾींदुसि। कि हम उन्हें अपना सियासी मुखालिफ समझते हैं, दुश्मन नहीं। ये जो वीडियो वायरल हुई है ये इंतहाई जो है वो खतरनाक है। ये मजहबी तौर पे इंतहा पसंद सोच को और ऐसे लोग जो मुतशद्दिदाना जहनीत रखते हैं जैसा कि ये मुल्ज़िम भी है, तो मैं ये PTI की लीडरशिप से भी और इमरान खान साहब से भी ये कहता हूँ कि ये कोई आपको शक नहीं रहेगा। भले सियासी जो है वो फायदे के लिए जो है वो एक अदारे को जिसको आप शुरू से मुर्दे इल्जाम ठहरा रहे हैं जब से आपके खिलाफ अदम एतमाद की तहरीक पेश हुई, लेकिन मैं ये आपको बता दूं कि इस मुकदमे की जैसे ही डिटेल्स आपको पहुंचेगी या शायद आप पहुंच भी चुकी हों, आपको कोई शक नहीं रहेगा। उसके बाद आपने झूठ बोलना तो आप बोलते रहें। इमरान ख़ान ते हमलो सिधो सौ मज़हबी इंतिहा पसंदी जो केस आहे। दावा सां चवां थो त इमरान ख़ान खे 4 गोलियूं न लॻियूं आहिनि। हमले आवर बि हिकु न ॿ न पर हिकु ई हो। वाक़े जी पल पल जी रिकॉर्डिंग मौजूद आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला जो इमरान ख़ान खे जवाब। निजी TV सां ॻाल्हाईंदे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो आहे त वाक़े बाद PTI जो इख़्तियार कयल रस्तो तबाहीअ जो रस्तो आहे। ही फितनो इक़्तिदार जी हवस में मुल्क खे तबाह करणु चाहे थो। इमरान ख़ान ते कातलाणे हमले ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रस्तनि ते अची विया। कराची, इस्लामाबाद ऐं लाहौर में पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं। पुलिस जी शेलिंग, केतिराई कारकुन गिरफ़्तार। कराची में शाराए फैसल ते FTC वटि PTI कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं, केतिराई कारकुन गिरफ़्तार। इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज मैदान जंग बणिजी वियो। PTI कारकुननि पारां अॻिते वधण जी कोशिश, सिक्योरिटी अहलकारनि मथां पथराव। पुलिस शेलिंग करे खेनि रोके वरितो। वक़्फ़े सां चकरियुनि जो सिलसिलो जारी। लाहौर जे गवर्नर हाउस ॿाहिरां PTI जे मछलियल कारकुननि जी भञ-ड्राह, टायरनि खे बाहियूं।
इमरान खान ते हमले जी जांच जारी। जांच टीमन गोलियुनि जा 11 खोल हथ करे वरिता। जवाबदार नवीद के हथियार फराहम कंदड़ 2 वधीक जवाबदार बि गिरफ़्तार। जांच ज़रियनि मूजिब वाक़े वारे हंध तां 9mm पिस्टल जा 9 खोल ऐं 2 खोल ॿिए हथियार जा मिलिया। नवीद के हथियार फराहम कंदड़ 2 जवाबदारनि वकास ऐं साजिद भट्ट खे बि गिरफ़्तार कयो वियो। पुलिस ज़रियनि मूजिब वकास ऐं साजिद भट्ट 20,000 रुपयनि एवज़ जवाबदार नवीद खे बिना लाइसेंस वारो पिस्टल ऐं गोलियूं फराहम कयूं। मुंहिंजो हदफ़ सिर्फ़ इमरान खान हो। ॿिए कंहिं ते बि फायरिंग न कई। 8 गोलियूं फायर थियण बाद गोली पिस्टल में फासी पई। PTI सरबराह ते कातलाणो हमलो कंदड़ जवाबदार जी हिकु ॿी वीडियो साम्हूं अची पई। जवाबदार जी घरवारी बि पुलिस आॾो बयान ॾिनो आहे त PTI कैंप में वॾी आवाज़ में म्यूज़िक हलण ते मुड़ुस खे कावड़ आई हुई। मुलजम का जो बयान है वो 1 नहीं 2 नहीं, मेरा 3 वीडियो जो है वायरल हो चुकी है। उसने कोई इनकार नहीं किया बल्कि अफसोस का इजहार किया है कि उनका निशाना क्यों चूक गया है। वहां पे मौके के ऊपर सिर्फ एक पिस्तौल के खाली जो है वो खौल नहीं मिले, बल्कि वहां पे एक SMG के जो है वो खाली खौल भी मिले। इसका मतलब है कि फायरिंग उस शख्स के अलावा भी लोगों ने की है। अपनी मर्जी की FIR कराने के चक्कर में इस वक्त तक जो है FIR का कोई जो है ना फैसला नहीं हो सका। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान जे लॉन्ग मार्च जो असल मक़सद मर्ज़ी जो आर्मी जीप लॻाइण आहे। ही वज़ीराबाद वाक़े मां बि सियासी फ़ाइदो हासिल करण लाइ मामले खे मुंझाए रहिया आहिनि। सियालकोट में कारकुननि खे ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त मर्ज़ी जी FIR दाख़िल कराइण जे चकर में अञा ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। वाक़े वारे हंध तां रुगो पिस्टल सां गॾु SMG जे गोलियुनि जा खोल मिलिया आहिनि। उन जो मतिलबु इहो आहे त फायरिंग 2 हंधनि तां थी आहे। KPJ सूबाई वज़ीर अनवर ज़ेब जूं वफ़ाक़ी घरू वज़ीर खे खुलियल धमकियूं। KPJ सूबाई वज़ीर अनवर ज़ेब हथियार हथ में खणी राणा सनाउल्लाह खे धमकी ॾींदे चयो त असां हथियार खणी इस्लामाबाद अची रहिया आहियूं। राणा सनाउल्लाह हाणे तूं तयार रहिजां, असां पोइते न हटंदासीं।
वॾे वज़ीर सूबे में बोर सबब मुतासिर थियल रस्ता बहाल करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध में बोर सबब मुतासिर थियल रोड्स बाबति इजलास। ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सूबे जे 23 ज़िलनि जा 71 रस्ता मुतासिर थिया आहिनि। रस्तनि जी बहालीअ ते 46 अरब 32 करोड़ रुपया ख़र्चींदो। मुराद अली शाह चयो त रोडनि जी मरम्मत लाइ स्कीमूं जोड़ियूं वञनि। हलंदड़ माली साल जी बजट मां रस्तनि जी अॾावत खे यकीनी बणायो वेंदो। रोडनि जी तामीर लाइ एशियाई तरक़ियाती बैंक खां मदद वरिती वेंदी। सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियों मरहलो बार बार मुलतवी थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत डीजी रेंजर्स ऐं आईजी सिंध खे 10 नवंबर ते तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन जे नुमाइंदे अदालत खे ॿुधायो त मकानी चूंडुनि बाबति 9 नवंबर ते इजलास घुरायो वियो आहे। को हल कढियो वेंदो। जजिस जी मुक़ररी बाबति पार्लियामानी कमेटी इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्ला खे सुप्रीम कोर्ट जो जज ऐं जस्टिस आमिर फारूक खे इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। MNA फहमीदा मिर्ज़ा जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जे इजलास में जस्टिस अतर मिनुल्ला ऐं जस्टिस आमिर फारूक जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वई। 10 नवंबर ते थींदड़ इजलास में जस्टिस शाहिद वही जस्टिस सैयद हसन अज़हर जे नालनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। न्यू सैदाबाद तालके जे 4 यूसीज़ मां बरसाती पाणी नेकाल करण वारे मामले तां PTI अॻवान मखदूम फज़ल हुसैन ऐं मटियारी ज़िले इंतज़ामिया विच में तकरार। पुलिस मखदूम फज़ल हुसैन संदसि पुटु मखदूम मोहसिन ऐं हाला म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन मखदूम अमार हैदर खे गिरफ़्तार करे वरितो। अॻवाननि जी गिरफ़्तारी दौरान पुलिस ऐं PTI कारकुननि विच में चकरियूं बि थियूं। पुलिस सरकारी मदियत में 7-8 माण्हुनि ख़िलाफ़ ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल करे वरितो। कराची जे मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ वधीक 4 जवाबदारनि जी सुञाणप थी वई। कराची ओलह जी अदालत गिरफ़्तार जवाबदार रहमतुल्ला, अमीन, जान आलम ऐं इमरान खे सुञाणप थियण बैदि ॿीहर पुलिस हवाले करे छॾियो। केस में 19 जवाबदार नामज़द थियल।
जूनो सियासतदान ऐं अॻूणो निगरान वज़ीर आज़म बलूक मज़ारी 94 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। बलूक मज़ारी लाहौर जे निजी अस्पताल में दम ॾिनो। बलूक मज़ारी 1993 में मुल्क जे निगरान वज़ीर आज़म तौरु ज़िम्मेवारियूं संभालियूं हुयूं। बलूक मज़ारी जी जनाज़े नमाज़ रोज़ान जमाली में अदा कई वेंदी। नौशरो फिरोज में शहनाज अंसारी के कत्ल केस के फैसले खिलाफ वारसनि जो प्रेस क्लब वारो धरणो। शहनाज अंसारी की धी फातिमा अंसारी जो चवण है तो बरी थियल जवाबदारनि असांजे साम्हूं अमड़ के कत्ल कयो। समूरा सबूत हुजण बावजूद इंसाफ नाहे मिलियो। फैसले खिलाफ आला अदालत वेंदासीं। सिंध में पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिए अमले जो कोरोना रिस्क अलाउंस के खात्मे खिलाफ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञत लाइ एहतजाज। कराची, गंबट, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में पैरामेडिक्स अमले पारां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरनि पारां कोरोना रिस्क अलाउंस बहाल करण जो मुतालबो। ट्विटर के नए मालिक एलोन मस्क ट्विटर में मुलाजिम कढण जो ऐलान करे छडियो। ट्विटर के 7,500 मुलाजिमनि मां अध खे फारिग कयो वेंदो। T20 क्रिकेट वर्ल्ड कप के ग्रुप 1 जी मैच में न्यूजीलैंड आयरलैंड के 35 रन तां शिकस्त ॾेई छॾी। ग्रुप 1 में न्यूजीलैंड इवेंट के सेमीफाइनल में पहुची वियो। पाकिस्तानी टीम बांग्लादेश खिलाफ मैच लाइ सिडनी का एडिलेड पहुची वई। पाकिस्तानी टीम आचर ते बांग्लादेश खिलाफ मैच खेॾंदी।